मोहतरम साथियो, अॼु अखियूं अश्कबार आहिनि, जी झुरियल आहे, हवास तमामु वॾे हद ताईं मुतासिर थी चुका आहिनि। ईअं खणी चइजे त जीअण तां ॼण त अरवाह खॼी वियो आहे। जिन क़ौमुनि में पंहिंजे नफ़ीस क़िस्म माण्हुनि जे मुहबतुनि ऐं क़ौमी ग़ुलामी जे ख़िलाफ़ु मुतहरिक किरदारनि जो क़दुरु न कयो वञे, जिते शऊर लालच ऐं लोभ जे वर चढ़ी वञे, जिते फ़हमो फ़रासत ॾाहप ऐं दानाई वारा किरदार अदा कंदड़ इंसान उन्हनि माण्हुनि जे हथां शिकिस्त खाई वञनि जंहिंजी मंज़िल फ़क़ति नाणो ऐं पनो हुजे। जेकी इब्तिदाई तौर ते रिपोर्टूं आयूं आहिनि त सिंध जो अरॾो अनमोल बहादुर मुज़ाहमती किरदारु अदा कंदड़ अज़ीम शख़्सियत साईं डॉक्टर आकाश अंसारी अबदी निंड सुम्हारियो वियो ऐं उन में जेकी सोशल मीडिया में रिपोर्टूं आयूं आहिनि हक़ीक़तुनि तां पर्दा खॼंदा, छो त जेका कमेटी या कमीशन कॉन्स्टिट्यूट थी आहे, मां वकील हुअण जे नाते सां सम्झां थो त पंहिंजो किरदारु अदा कंदी, पर हिन मुल्क में इंसाफ़ जी तवक़ ईअं करण जे बराबरि आहे जे ॿॿरनि खां ॿेर घुरिजनि। हा, मुंहिंजो तालुक़ु वकील शोबे सां आहे, पर जिते मां ॾिसां थो, साहिल बि ॾिसां थो ऐं अदालतुनि जा उन्हनि अहम उहिदनि ते बराजमान अशख़ास बि ॾिसां थो त पोइ मूंखे कंहिं बि तरफ़ खां इंसाफ़ जी, अदल जी आस नज़र नथी अचे, झलक नज़र नथी अचे, रोशनी नज़र नथी अचे। तारीकी तारीकी आहे। पाकिस्तान जी तारीख़ में अॼु ताईं केतिरा क़त्ल थिया आहिनि, कंहिंजे हथां मारिया विया, किन खे ज़हर ॾेई मारियो वियो, किन खे फांसी चाढ़ियो वियो, किन खे बम ब्लास्ट में उॾायो वियो, किन खे गोली हणी मारियो वियो, पर उन्हनि जे लाइ बि तमामु वॾे पैमाने ते कमेटियूं तश्कील ॾिनियूं वयूं हुयूं, पर उन्हनि जो छा थियो? हीअ बि ईअं ई साईं डॉक्टर आकाश अंसारी जो वॾो हिकिड़ो जेको लास आहे, जेको क़ौम जे लाइ इंतिहाई अज़ियतुनि, अक़ूबतुनि ऐं सूरनि जो सबबु आहे, उनजो बि ईअं लाश बग़ैर इंसाफ़ जे लुड़ी वेंदो। मुंहिंजे तसवुर खे, मुंहिंजे कंटेंशन खे मुमकिन आहे त समाज जा के अफ़राद ऐं मुख़्तलिफ़ मकतब ऐं फ़िकिर माण्हू मनफ़ी अंदाज़ में वठंदा हुजनि त नतीजनि अचण खां अॻु में तो ईअं कीअं चई छॾियो, पर तव्हां ॼाणो सभई तवील शहादतुनि जी लिस्ट मौजूदु आहे, तवील जुडिशल मर्डर जी लिस्ट मौजूदु आहे। उहे जुडिशल मर्डर थिया, शहादतूं थियूं,
फांसियूं आयूं, बम ब्लास्ट थिया, गोलियूं हयूं वयूं वॾनि वॾनि शख़्सियतुनि खे, सियासी शख़्सियतुनि खे, इल्मी अदबी शख़्सियतुनि खे, क़ौम जे हुरियत ऐं निजात जे लाइ पंहिंजो पाण तोड़ींदड़नि खे, पर उहे ईअं खून रायगान थी विया, अॼु ताईं उनजो को पतो खरो कोन मिलियो। हाणे अचूं था इन ॻाल्हि ते त सोशल मीडिया में जेका ॻाल्हि सभिनी माण्हुनि ताईं निर्वार थी चुकी आहे त साईं आकाश अंसारी जे शहादत में उनजो पुटु मुलविस आहे। मां त इहो अक्सर करे चवंदो आयो आहियां त दुनिया में अक्सर जेके नुक़सान थींदा आहिनि उहे पंजनि जे हथां थींदा आहिनि। पंहिंजा माण्हू ई नुक़सान पहुचाईंदा आहिनि ऐं पंजनि में औलाद खां वधीक कहिड़ो अज़ीज़ थी सघे थो जंहिंखे नंढड़ाप में तव्हां अमर चवंदी आहे न, आहे बि अल्लाह मुंहिंजे बचड़े जो अल्लाह, आहे बि अल्लाह मुंहिंजे बचड़े जो अल्लाह। अबो सुबुह खां वठी राति ताईं लोड़ींदो आहे, महिनत कंदो आहे, पर जॾहिं बच्चो पंहिंजे पीउ जो दुश्मन थी वञे ऐं उन ज़िंदगी जो दुश्मन थी वञे त पोइ कहिड़े रिश्ते ते वेसाह हूंदो। क़ुरान इन में सूरह तग़ाबन में इन शइ जो ज़िक्र करे थो, या अय्युहल्लज़ीन आमनू इन्न मिन अज़वाजिकुम व औलादिकुम अदुव्वुन लकुम फहज़रुहुम। ए ईमान वारो, तहक़ीक़ को तव्हांजो औलाद ऐं के तव्हांजूं ज़ालूं तव्हांजूं दुश्मन आहिनि, उन्हनि खां बचो। इहा क़ुरान अॻ में वज़ाहत करे छॾी हुई ऐं साईं आकाश में ईअं ई चयो आहे त मूंखे परावा कोन मारींदा, मूंखे पंहिंजा मारींदा। ऐं इहो बि चयो अथई हिकिड़ी जाइ ते त मूंखे अॼु इज्तमाही तौर ते ॻाल्हि कई अथई त तव्हां क़ातिल आहियो, तव्हां बिजली जे शाकुनि जे ज़रिए माण्हुनि खे मारींदा आहियो, तव्हां गीता जा, क़ुरान जा ऐं मुख़्तलिफ़ नज़र हयात जेके आहिनि उन फ़िक्रनि जा मुख़ालिफ़ आहियो, तव्हां क़ातिल आहियो। मां का बि आस ऐं उमेद हिन सिस्टम कोन थो करे सघां। जेकॾहिं इंसाफ़ जी ॻाल्हि कबी त पोइ इंसाफ़ वॾनि वॾनि अदालतुनि ते वञो त हाई कोर्ट कराची जे साम्हूं दरवाज़े ते लिखियो पियो आहे, इदलू हुअ अक़रबु लितक़वा, अदुल करियो छो त उहो तक़वा ऐं परहेज़गारी जे वेझो आहे। सभु जज साहिबान जूं ॻाल्हियूं या माण्हुनि जूं ॻाल्हियूं जॾहिं लंघनि थियूं त इहे शयूं ज़रूरु हुननि जे अॻियां अचनि थियूं, पोइ अदुल कंदा आहिनि, इंसाफ़ कंदा आहिनि। साइलनि खे कुझु मिलंदो आहे, कोन मिलंदो आहे, पर वरी बि जीअं त क़ौम उमेद करे थी, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह तबारक ताला जी रहमत खां मायूस न थियो। मां मायूस न आहियां, लेकिन इहो मौजूदो हूंदो जेकर साईं आकाश अंसारी जा क़ातिल ज़ाहिर थी वञनि ऐं उहे पंहिंजे मंतक़ के अंजाम ताईं पहुचनि ऐं उन्हनि खे सज़ा मिले। अॼु सॼी सिंध सोगवार आहे। अॼु असां सभई माण्हू ॾुखो हिलायूं, असांजे ज़हननि खे साईं आकाश जो मौत झंझोड़े वियो आहे। ख़ुदा हाफ़िज़ प्यारा सां।